त कहिड़ा वाक़ियात रूनुमा थियनि था हाणे तव्हां इन ॻाल्हि ते वञी पाण गौर कजो त इन जा नुक़सानात कहिड़ा था तव्हांखे पाणे ज़िंदगी में तजुर्बो थींदो ॻाल्हि सम्झो था रब्बुल आलमीन जल्ल शानु अगते फरमायो वइदा बलगल अतफालु मिनकुमुल हुलुम फलयस्तअذिनु कमस्तअذनल्लज़ीन मिन क़ब्लिहिम कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही वल्लाहु अलीमुन हकीम। पेरी गाल तव्हांखे जेका कुरान मजीद ॿुधाई त उहो ॿारड़ो जेको अञा बालग न थियो थञ प्याक बि न आहे ऐं बालग न थियो इन जे विच में समझदार ऐं बालग कॾहिं थींदो आहे मर्द जी बुलूगत 12 साल घणे 12 साल वो के बार घटवद थींदा आहिनि पर उमूमी तरह शरई तरह बुलूगत जी उमिरि आहे 12 साल ऐं छोकरी जी न्याणी जी बुलूगत जी उमिरि आहे 9 साल हाणे जॾहिं बालग थी विया त उन्हनि जो हुकुम अल्लाह ताला फरमाए थो ईअं आहे जीअं ॿियनि जो हुकुम यानी उहे बि ईंदा त इजाज़त वठी जीअं ॿिया इजाज़त वठी अचनि था तीअं इजाज़त वठी पोइ अंदरि दाख़िल थी भली तव्हांजो बच्चो आहे तव्हांजी न्याणी आहे तव्हांजो पुटु आहे बालग थी वियो हाणे उन जे लाइ बि साॻियो हुकुम कज़ालिक युबय्यिनुल्लाहु अल्लाह ताला इएं पंहिंजूं आयतूं चिटियूं पधरियूं करे तव्हांखे ॿुधाए थो छाजे करे जो वल्लाहु अलीमुन हकीम अल्लाह ताला वॾे इल्म वारो आहे वॾी हिकमत वारो रब आहे। अब ॻाल्हि सम्झो हाणे इहो अल्लाह ताला जल्ल शानु असांखे ज़िंदगी गुज़ारण जो घरेलू ज़िंदगी गुज़ारण जो रब्बुल आलमीन जल्ल शानु असांखे हिकिड़ो टाइम टेबल ठाहे ॾिनो आहे फज्र जो छा करणो आहे ॾींहं जो निंड केॾी महिल करणी आहे राति जो कीअं गुज़ारणो आहे निमाज़ इशा पढ़णी आहे पोइ सुम्हणो आहे कोन समझो मायन जी वरी आदत आहे अधी हाणे हींअर त सुम्हां थी पोइ उथी पढ़ंदसि सोमाणी पढ़ंदी कोन ईअं सुम्ही पवंदी पोइ जे अखि खुली त वाह 2-3 टकर निंड में उथंदी पोइ थाबड़ांदी 2-3 टकर हयई पढ़ी न पढ़ण जहिड़ी भला जे अखि न खुली त ठहियो फजर थी अमड़ियुनि खे अर्ज़ा भेनरुनि खे अर्ज़ा त सोमाणी पढ़ी पोइ सुम्हंदियूं कयो ईअं न सुम्हो अवल नमाज पढ़ो नमाज पढ़ण खां पोइ पंहिंजे बिस्तर ते आरामी थियो हे अल्लाह जो क़ुरान टाइम टेबल सेखारे थो फजर जे लाइ उथो सवेल भरो उथो ओ एॾी महिल उथंदा जो बस मत सिज पियो कनी कढे पो तड़ तकड़ में वुज़ू कंदा त ठूठ सुकी पई हुंदी खुड़ी सुकी पई हुंदी पो तकड़ो तकड़ो नमाज पढ़ंदा सरड़े रखंदा नमाज हाल समझो था ये न जागण जो टाइम मुकरर कयो ॾिसो न अल्लाह तबारक व तआला जो टाइम टेबल ॾिनो आहे त मिन क़ब्ल सलातिल फज्र फज्र नमाज खां अॻ में माना उथण जो जागण जो वेलो फज्र खां अॻ में जो अॻ में ही उथो अॻ में ही जागो ॻाल्हि सम्झो था वरी इन ते मूं शाइरी कई आहे सो यो हिकड़ो किताब समाज के सनी हो त अची वियो ॿियो किताब इंशाअल्लाह अल्लाह में उम्मीद आहे त 24 ते ईंदो ओ शाइरी जो ॻाल्हि सम्झो था किताब नसर भी लिखियो त वरी नज़म भी लिखूं था कंहिंखे शौक़ हुन जो शौक़ मक़सद आहे तव्हांखे पैगाम पहुचाइणो ॿुधंदो त ॿुधाईंदोसां न ॿुधंदो त ज़ोरी ॿुधाईंदोसां अमल कंदो त ॿुधाईंदोसां जे अमल न कंदो त ज़ोरी अमल कराईंदोसां समझो था
साईं जन फरमायो तो हमरा एकड़े ज़ाल के तलाक ॾिनी वरी बटे मुकू वहाए कढी जी तलाक जो ॾिनई तलाक ॾिनई पर मुकू मूंखे छो थियो हणी जी वरी अलाए हथ अची अलाए न अची बटे मुकू हणी या त ठारे वठा सो यार हाणे तव्हां हले मूंखे हथ अचो हले न अचो हले मां तव्हांखे हथ अचा हले न अचा सो छॾबो ईअं कोन तव्हांखे अमल कराइण खां सवाइ छॾींदोसांव कोन सो इंशाअल्लाह ताला वरी ईंदड़ 24 ते ॿियो किताब तैयार आहे अमल कयो हाणे अॼो के हिन पंहिंजो तकरीर जो हिन बयान जो खुलासो इहो त पंहिंजो टाइम टेबल ठाहियो पंहिंजे ज़िंदगी जो दौरानियो ठाहियो त मूंखे राति कीअं गुज़ारणी आहे ॾींहुं कीअं गुज़ारणो आहे पोइ जेकॾहिं बिलफर्ज़ तव्हांजे टाइम टेबल मंझां हिकिड़ी ॻाल्हि में तव्हांजो टाइम वधीक लॻी वियो ऐं जेको तव्हांजो रूटीन जो मिसाल ज़िक्र तव्हांखे 5000 भेरा रोज़ करणो आहे तव्हां लिखी छॾियो त मूंखे रोज़ानो 5000 भेरा ज़िक्र करणो आहे मूंखे रोज़ानो 313 भेरा दुरूद पढ़णो आहे